सघियूं भरिसां यूसी समय में एग्रीकल्चर ऑफिस गुज़िरियल 10 सालनि खां बंदि पियल आहे। उतां जी अवाम न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ जे सहाफ़ी सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल केतिरनि सालनि खां एग्रीकल्चर ऑफिस तबाह ऐं बर्बाद पियल आहे। उतां कमु कंदड़ ज़रई ऑफिसर ऐं उन सां गॾु कमु कंदड़ हेठियूं अमलो घर वेठे पघारूं खणनि था। उन्हनि वधीक चयो त जेकॾहिं उतां जी अवाम खे बि मसइलो त पिणु परेशान आहिनि। उन्हनि आला ऑफिसरनि खे पुरज़ोर अपील कई त ऑफिस जल्दी खोली वञे त जीअं यूसी समय भरपासे जी अवाम परेशानी खां बची सघे। उन्हनि वधीक चयो त उते जेके PhD जा जेका अणपढ़ियल जाहिल अची असांजी ज़मीन ते बीहनि था उन्हनि जी 2 नंबर दवाउनि जा स्प्रे कराया वञनि था जंहिं मां उहे फसल जी उहा एवरेज नथा ॾेई सघनि। उन्हनि एग्रीकल्चर मिनिस्टर खे अपील कई त उन ऑफिस जो जल्दी में नोटिस वठी त जीअं ॿीहर आबाद थी सघे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सघियूं। असां वरी बि पुरज़ोर अपील था कयूं एग्रीकल्चर मिनिस्टर के एग्रीकल्चर डायरेक्टर के दोबारा हिन ज़बून हाउस ऑफिस के रिन्यू कराए वञे। हिते जेके भी ऑफिसर तैनात थियल आहिनि उन्हनि खे वापसि पंहिंजी ड्यूटियुनि ते घुराइनि। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां एहतजाज रिकॉर्ड करायूं पिया यूसी सामी में मौजूदु एग्रीकल्चर ऑफिस जेका तमामु ज़बून हाल में थी वई आहे। गुज़िरियल 4-5 साल खां हिते को नुमाइंदो बि मुक़ररु न आहे त उन नुमाइंदे न मुक़ररु हुजण जे करे इहो असांजो आबादगारनि जो नुक़सानु पियो थो थिए त जेके अणपढ़ियल ऐं ॼट पेस्टिसाइड कंपनी वारा अचनि था पिया उहे इस्तेमालु करे था वञनि ग़रीब अबोज आबादगारनि खे। त हिते अगरि हुजे हा कोई ऑफिसर हुजे हा त उहो चकास करे हा ज़मीन जी चकास करे हा फ़सुलु घुमे हा उते ॾिसे हा त उते कहिड़ियूं बीमारियूं लॻियल आहिनि उहो ज़मींदारनि खे रिकमेंड करे हा उहे ज़हर ऐं दवाऊं इस्तेमालु थियनि। पर हिते उहो को बि सूरत हाल कोन्हे त असांखे चवंदासीं बराए महिरबानी हिन ऑफिस खे बहाल कयो वञे हिते नुमाइंदा मुक़ररु कया वञनि जीअं आबादगारनि मां बेचैनी ख़तमु।